वज़ीर आज़म जे हिकु भेरो ॿीहर तहरीक इंसाफ़ खे ॻाल्हियुनि जी आछ। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब दौरान शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त PTI बानी खे जेल में ॾुखियायूं आहिनि त अचे ऐं वेही ॻाल्हियूं करे। असां मीसाक जमहूरियत ते इतफ़ाक़ कयो, हाणे मीसाक मईशियत ते बि इतफ़ाक़ थियणु घुरिजे। मीसाक मईशियत जी असांजी आस खे रद्द कयो वियो और वक़्ति ऐवान में जेके नारा बुलंद थिया उहे तारीख़ में हमेशह कारे बाब तौर यादि रखियो वेंदो। जानी वाणी सिंध जो मीडिया ट्रायल करे मैच ख़राब कयो वियो। इहो तासर ॾिनो वियो त सिंध तबाह आहे, रोड रस्ता टुटल ऐं अमन ख़राब आहे। जेकॾहिं ईअं आहे त सवाल इहो आहे त पोइ सॼो पाकिस्तान सिंध में मज़दूरी करणु छो पियो अचे। पीपल्स पार्टी बिना फ़र्क़ जे ख़िदमत करण ते यकीन रखे थी। असां 100 ॾींहनि जी कारकर्दगी ते एहतसाब खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु आहियूं। पीपल्स पार्टी जीअं का बि पार्टी मीडिया फ्रेंडली न रही आहे। मीडिया जी आज़ादी जे लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी कमु कयो। सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ जो क़ानून बि सभ खां पहिरियां सिंध हुकूमत ठाहियो। सिंध हुकूमत वर्किंग जर्नलिस्ट जे लाइ पिणु कमु कयो आहे। सीनियर वज़ीर शहर जो इनाम अहमद जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवण त APNS लाइ 5 करोड़, CPNE जे लाइ 1 करोड़, कराची प्रेस क्लब जे लाइ 7 करोड़, हैदराबाद प्रेस क्लब के लिए 3.5 करोड़ रुपया रखा विया। लाड़काने मीरपुर नवाबशाह ऐं सखर प्रेस क्लब के लिए 50 लाख रुपया, HQJ के लिए 2 करोड़, KUJ ऐं SUJ के लिए 50 लाख रुपया रखा विया। सिंध पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन के लिए 2 करोड़, मुस्तहक सहाफ़ियुनि के लिए 5 करोड़ रुपया, शहीद नसरुल्लाह गडानी ऐं जान मोहम्मद बार के वारसनि खे 1 करोड़ रुपया ॾिना विया। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त एक्साइज़ एंड टैक्सेशन खे 140 बिलियन जी ओगाड़ी जो हदफ़ ॾिनो वियो हो। 80% हदफ़ पूरो कयो वियो आहे। ईंदड़ साल 203 अरब रुपयनि जी ओगाड़ी जो हदफ़ ॾिनो वियो आहे। 100 ॾींहनि में ऑरेंज लाइन ऐं ग्रीन लाइन विच में शटल सर्विस शुरू कई वई। ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन जो ट्रैक बि मिलाए रहिया आहियूं। येलो लाइन $438 मिलियन जो मनसूबो आहे, जंहिंखे निगरान हुकूमत बंदि कयो। कराची में डबल स्टोरी बस स्टॉप ठाहियो पियो वञे। जाम सादिक पुल जो कमु 61 अरब रुपयनि जी लागत सां शुरू थी चुको आहे। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन लाइ बायोमेट्रिक सिस्टम आंदो वियो आहे। जाली नंबर प्लेट्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। हाणे को बि अनरजिस्टर्ड गाॾी रोड ते न आणे सघंदो। मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। तालीमी इदारनि में शागिर्दनि जी मंशियात जी टेस्ट कराई वेंदी, जंहिंजो नतीजो वालिदैन खां सवाइ कंहिंखे न ॿुधायो वेंदो। आइस ऐं क्रिस्टल जे नशे सबबि वॾनि माण्हुनि जा ॿार घरनि अंदरि ज़ंजीरुनि में ॿधल आहिनि। कराची में सख्त गर्मीअ खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आंधारीअ सां हल्की बरसात। गडाप, बहरिया टाउन ऐं मंगे पीर वारनि इलाइक़नि में वस्कारो, मलीर, एयरपोर्ट, शाह फैसल कॉलोनी, गुलिस्तान जोहर ऐं सदर में मिटीअ जो तूफ़ान। गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो, मौसम वणंदड़ बणिजी वियो। सखर बैराज जी बहाली जो कमु जारी आहे। दरवाज़नि जी मरम्मत जो कमु कंदड़ टीम खे ख़राज तहसीन पेश करिया थो। गुज़िरियल ॾींहुं आबपाशी वज़ीर ॿुधायो त सखर बैराज जी बहाली में 4 ॾींहं लॻी वेंदा, पर अॼु कोफर डैम गेट ते तैयार थी वियो आहे। वॾी महिनत सां आबपाशी वज़ीर थोरे वक़्त में कोफर डैम ठाराए वरितो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त रोहिड़ी ऐं नारा कैनाल समेत ॿियनि वाहनि में पाणी छोड़ कयो वियो आहे। बरसातुनि जे इम्कान सबबि बैराज जी बहाली वारो कमु रुकिजी सघिजे थो। बैराज जी बहाली ताईं उन जो मुतबादिल ॻोल्हे रहिया आहियूं। मीडिया ते हलंदड़ कुझु शयूं नामुनासिब आहिनि। सॼो ॾींहुं मीडिया ते ध्यानु ॾींदासीं त कमु न करे सघंदासीं। 20 जुलाई ताईं दरवाज़ा कराची शिपयार्ड खां मिली वेंदा। कमु करणु अचे थो, फोटो कढाइण जो शौक़ु नाहे। इंशाअल्लाह सिंध वासियुनि जे फसलुनि खे नुक़सान थियण न ॾींदासीं। सखर बैराज जी सूरतहाल बहितर थी रही आहे। जून जे महीने में कोफर डैम तैयार करे वरितो आहे। किसान गेट बि तैयार आहे, जेका जल्द लॻाई वेंदी। कोफर डैम तैयार थियण खां पोइ पाणी जी सतह वधाई पई वञे। 44हों गेट बहाल थी वियो आहे। 20 जुलाई ते 47हों दरवाज़ो बची वेंदो। समूरनि दरवाज़नि जो जाइज़ो वरितो वियो आहे। SOPs तहत उन्हनि जी बि मरम्मत कई वेंदी। आबपाशी वारे वज़ीर ॼाम ख़ान शोरे जी आबपाशी वारे सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़े सां गॾु सखर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो दरवाज़नि खे नुक़सान पहुतो त असां कैनाल बंदि कराया। आहिस्ते आहिस्ते कैनालनि खे खोलियो पियो वञे।
बैराज जी मुकमल सर्वे खां पोइ फ़ैसिलो थींदो त बैराज जे नए सिर ॾावण लाइ छा करणु घुरिजे। बलोचिस्तान में दहशतगर्दन जो अहम नेटवर्क पकड़ियो वियो। पाबंदी मड़ियल तंज़ीम जे हिकु अहम दहशतगर्द कमांडर नसरुल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कमांडर टीटीपी जे दिफ़ाई शोरा जो सरबराह आहे। बलोचिस्तान जे घरू वज़ीर ज़ियाउल लांगो ॿुधायो त दहशतगर्द कार्रवायुनि पुठियां भारत जो हथु आहे। भारत दहशतगर्दनि जी माली मदद कंदो आहे। ॿाहिरि वेठल नौजवाननि खे वरगलायो वियो आहे। भटकियल माण्हू पंहिंजे मुल्क सूबे ऐं माण्हुनि खे नुक़सान पहुचाइनि पिया। घरू वज़ीर गिरफ़्तार जवाबदार नसरुल्लाह जो वीडियो बयान बि ॿुधायो। गिरफ़्तार दहशतगर्द एतराफ़ कयो त पाक अफ़गान बॉर्डर ते पाक फ़ौज जे पोस्टनि ते हमला कराया। BLA ऐं TTP जो हदफ़ पाक चीन दोस्ती ऐं सीपे खे नुक़सान पहुचाइणु आहे। ॿिन्ही तंज़ीमुनि जो मक़सदु भुंग एवज़ अगवा वारनि वाक़िअनि गुम थियल माण्हुनि सां जोड़णु आहे। TTP ऐं BLA खे भारतीय एजेंसी रॉ पारां फंडिंग कई वेंदी आहे। सिंध में रहंदड़ अफ़गानी बर्मी ऐं ॿिया परॾेही ग़ैर क़ानूनी तौरु रहनि था, जिन खे कंट्रोल करणु ॾुखियो आहे। उहे ॾोहनि में मुलविस आहिनि। कराची शहर में फुर दौरान कंहिं शहरीअ जे मारिजण ते SHO खे मुअतल कयो वेंदो। सिंध जो अमन अमान क़यादत जी पहिरीं तरजीह आहे। 42,000 पुलिस एहलकारनि जी ज़रूरत आहे। इन वक़्तु भर्तियूं थी रहियूं आहिनि, जेके मेरिट जे बुनियाद ते कयूं वेंदियूं। प्रिया कुमारी ज़िंदा आहे। संदसि चोलिस्तान वारे इलाइक़े में चुरपड़ जा इतलाउ मिलिया हुआ। आख़िरी भेरो बहावलपुर जे लाॾाऊ कबीले सां गॾु ॾिठी वई। प्रिया कुमारी वारे मामले ते DIG मीर ख़ास जी सरबराहीअ में कमेटी जोड़ी वई हुई, जेका कमु करे पई। जल्द खेसि हथु कयो वेंदो। इहा ॻाल्हि पकी आहे त प्रिया कुमारी लाॾाऊ कबीले जे माण्हुनि वटि आहे। प्रिया कुमारी जे मामले ते बि अॻुभराई थी आहे। जवाबदार जी DNA जे टेस्ट जे नतीजे जो इंतज़ारु आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। चवे थो ओडेरे लाल मां वापारी नरेश कुमार अगवा थियो या पाण गुम थियो। पुलिस हिन बारे सां जांच करे रही आहे। शहीद नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहीद जान मोहम्मद जे कातिलनि जी गिरफ़्तारी जी बि जल्द ख़ुशख़बरी मिलंदी। पुलिस महदूद वसीलनि बावजूदि कचे में टारगेटेड ऑपरेशन कयो। ऑपरेशन जा 72 नतीजा निकिता आहिनि। कचे जी सूरतहाल तब्दील थियण बाद रोड बहाल थिया आहिनि। हू पाण बि राति जो बिना प्रोटोकॉल जे घुमियो आहे। ऑपोज़िशन रुगो तनक़ीद कई, हिकु बि सुठे कम जी तारीफ़ न कई। हू असांखे नज़र हणी रहिया आहिनि, पर असांखे नज़र न लॻंदी। शबीर कुरैशी ईअं तकरीर करे रहियो हो ॼणे कंहिं खेसि चक हयो हुजे। शबीर कुरैशी एतिरियूं बाहूं हलायूं आहिनि, हाणे खेसि सूर न पइजी वियो हुजे। अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। क़ाइम अली शाह जी तकरीर ते ऐवान में टहिकड़ा मची विया। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी MQM ते तनक़ीद। चवे थो कराचीअ में कमु न करण वारो सियासी जमायत जो तासुर ग़लति आहे। PP गुज़िरियल केतिरे ई अरसे खां कराची शहर जे मसइलनि ते ध्यानु ॾेई रही आहे। मकानी खाते जी बजट में 985 स्कीमूं रुगो कराची शहर लाइ आहिनि। कोरंगी ऐं सेंट्रल ज़िलो पीपल्स पार्टी जा गढ़ न हुजण बावजूदि कमु कराया विया। फ़ख़्रु आहे त कराची सिंध जो हिसो आहे। असां उनखे छॾे नथा सघूं। सिंध खे पंहिंजो सम्झण जो मतिलबु कराची खे पंहिंजो सम्झूं था। K4 मंसूबे खे PTI बानी बंदि करायो। अॼु उहे ई सवाल करे रहिया आहिनि। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कराची डिवीज़न जे लाइ वॾियूं स्कीमूं आहिनि। पाणी जी खोट वारी ॻाल्हि दुरुस्त आहे। हाइड्रेंट्स बंदि थियण बावजूदि खोट रहंदी। K4 मंसूबे खां पोइ पाणी जी खोट ख़तमु थी सघंदी। कोरंगी कॉज़वे ते ठहंदड़ पुल जो कमु हलंदड़ साल मुकमल कयो वेंदो। मीरपुर माथिले जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़तल केस जी ॿुधणी। शाहिदनि जा बयान रिकॉर्ड। शाहिद याकूब गडाणी बयान रिकॉर्ड कराईंदे इल्ज़ाम मड़ियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी खे ख़ालिद लुंड पंहिंजे पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड सां गॾिजी क़तल करायो। ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी मौजूदगी में नसरुल्लाह गडाणी ते संदन गार्डन फायरिंग कई हुई। अदालत केस जी ॿुधणी 5 जुलाई ताईं मुलतवी कंदे जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर खे ईंदड़ ॿुधणी ताईं केस जो चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पेट्रोलियम डिवीज़न जे मामलनि बाबति अहम इजलास। वज़ीर आज़म जी थरकोल जे गैसिफिकेशन जे हवाले सां हिकमत अमली तैयार करण जी हिदायत। शहबाज शरीफ़ चवे थो असांखे मुतबादिल तवानाई जा ज़रिया ख़ासि तौर ते शमसी तवानाई ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। थरकोल पाकिस्तान जी तवानाई जे ज़रूरतुनि जे हवाले सां इंतिहाई अहमियत वारो मंसूबो आहे। थरकोल जे
मुल्क जे ॿियनि इलाइक़नि ताईं सप्लाई लाइ रेलवे लाइन जे हवाले सां तमामु ज़रूरी क़दम खयां वञनि। इजलास में पेट्रोलियम ऐं गैस जे शोबनि में अॻुभराई ऐं तजवीज़ुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। क़ौमी असैम्बली जी स्टैंडिंग कमेटीज़ जे सरबराहनि जी चूंड जो अमल जारी। सैयद नवीद कमर नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन चूंडिजी वियो। एजाज़ इखराणी मवासिलात बाबति स्टैंडिंग कमेटी जो सरबराह मुक़रर। अब्दुल कादिर पटेल सामुंडी मामलनि। ख़ालिद हुसैन मक्सी पाणी वसीलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन चूंडिजी वियो। हिना रब्बानी खे परडेही मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जे चेयरपर्सन चूंडिजी वई। सॼी सिंध जीअं कराची हैदराबाद में कहर जी गर्मी बरक़रार। सख़्त गर्मीअ सबबि मामूल वारी ज़िंदगी मुतासिर। हैदराबाद में सख़्त गर्मी जी लहर सबबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2 औरतुनि समेत 11 ॼणा फौत। 50 खां वधीक माण्हुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल करायो वियो। सेंट्रल जेल मां सिविल अस्पताल आंदल क़ैदी बि गर्मी विघे फौत थी वियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध हुकूमत ऐं सिंध रेंजर्स तरफ़ां हीट स्ट्रोक सेंटर्स ऐं कैंप्स क़ाइम। सिंध समेत सॼे मुल्क में मुनशियात जे रोकथाम जो रिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो मुनशियात जे इस्तेमाल ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ आलमी ॾियारे ते पैगाम। संदसि चवणु आहे त मुनशियात जी पैदावार स्मगलिंग नौजवान नस्ल ऐं उन्हनि जे ख़ानदाननि जे लाइ नुक़सानकार आहे। मुनशियात जी पैदावार स्मगलिंग ॾोहारियुनि ऐं दहशतगर्द अंसरनि जे लाइ आमदनी जो ज़रीरो आहे। क़ानून लागू कंदड़ इदारनि खे फ़ाल किरदारु अदा करणु घुरिजे। मुनशियात जी स्मगलिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वञनि। नौजवाननि जूं तवानायूं सेहतमंद पैदावारी सरगर्मियुनि तरफ़ मोड़णियूं पवंदियूं। असांजे नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल असांजे हथ में आहे। हर शहरी मुआशिरे मां मुनशियात जे ख़ात्मे जे लाइ जंग में हुकूमत जो साथ ॾिए। मूंखे यकीन आहे त असां सभु गॾिजी पाकिस्तान खे मुनशियात खां पाक मुल्क बणाए सघूं था। अमेरिका पाकिस्तान में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी हिमायत करे छॾी। अमेरिकी परडेही तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त पाकिस्तान जो अवाम दहशतगर्द हमलनि में सभ खां घणो मुतासिर थियो। दहशतगर्दी जे ख़ात्मे में पाकिस्तान ऐं अमेरिका जा गॾियल मुफ़ाद आहिनि। सिक्योरिटी मामलनि ते ॿिन्ही मुल्कनि जी भाईवारी आहे। पाक अमेरिका भाईवारी में दहशतगर्दी ख़िलाफ़ ॻाल्हियूं ऐं फंड्स जी फराहमी शामिल आहे। दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत करियूं था। मैथ्यू मिलर प्रेस ब्रीफिंग में सवात वाक़े ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो त मज़हबी आज़ादी, इज़हार राय जी आज़ादी ऐं पुरअमन इज्तिमा जो एहतराम कयो वञे। इंसानी हक़नि ऐं बुनियादी आज़ादी जो एहतराम कयो वञे। कंहिं बि मुल्क खे अहिड़ी दहशतगर्दी जो शिकार न थियणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट क़ौमी असैम्बली में सुन्नी इतिहाद काउंसिल जे पार्लियामानी लीडर ज़रताज गुल जो नालो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़रताज गुल जो नालो ECL मां कढण जी दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी कई। अदालत असिस्टेंट अटॉर्नी जनरल खे हिकु हफ़्ते में ज़रताज गुल जो नालो ECL मां ख़ारिज करण जी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो।